अक्सर जगहनि ते ॾिठो वञे थो त जीअं अॻे ॿुधंदा हुआसीं दुनिया जे ॿियनि भर्तनि पोतनि में हिकिड़ा अणवणंदड़ मामला हूंदा, अमीरनि जो हितमाम अलॻि आहे, ग़रीबनि जो हितमाम अलॻि आहे। पर हाणे वॾी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त रोज़े जी इफ़्तारी में बि इहे शयूं असांखे ॾिसण लाइ मिलनि पियूं। कई अहिड़ियूं जायूं आहिनि मसाजिद जे अंदरि अफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु करणु, दावत ॾियणु, हिकिड़ो प्रोग्राम रखणु, इन हवाले सां शरीयत असांजी छा रहनुमाई करे थी? इफ़्तार पार्टी सम्झा रोज़े जे इफ़्तार जी हिकिड़ी दावत हिकिड़ो जाइज़ अमल आहे। इन जी दावत में को बि जेको सो का मायूब कोन्हे का। ख़ुदि अहिड़ियूं हदीसूं मिलनि थियूं जेके इन मामले में मुतवजह कनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि रोज़े जे इफ़्तार जो ख़ुसूसी एहतमाम जेको सो कयो वेंदो हो। हदीस किताब सुनन बी दाऊद जे अंदरि किताबुल अतिमा में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो फिद दुआए लिरब्बिस साइम इज़ा उकिल इंदा। उन में हदीस आंदो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं साहबी सगुरे उठाया ऐं बाद रिवायत में वरी इहा वज़ाहत मौजूदु त कुझु ॿिया साथी बि गॾु हुया। पाण उन साहबी सगुरे वटि आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस साथियुनि उते रोज़ो इफ़्तार कयो। रोज़े इफ़्तार खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन घर वारनि जे लाइ वॾा बहितरीन दुआया कलिमात चया। पाण वसल्लम फरमाए तव्हां वटि अलाह जे नेकबाननि जेको सो रोज़ो इफ़्तार कयो ऐं तव्हांजे दर ते हुननि जेको सो ताम खाधो, इन नेकी जे बदिले में अल्लाह ताला तव्हां ते रहमतूं नाज़िल फरमाए। त रोज़े जे इफ़्तार करण जे सिलसिले में अगरि को हितमाम कजे थो त इहो बहितरीनु अमल आहे। बाक़ी हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िक्र करणु सुञा थो त लाज़मी आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे सो दौरे हाज़िर जे हिसाब सां ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं त हिन में हिकिड़ो रियाकारी खां बचणु घुरिजे। जदीद दौर आहे, ॾिसूं था त असांजे माशरे में हर नेकी के माण्हू मोबाइल जी स्क्रीन ते या सोशल मीडिया ते सम्झो शेयर करणु ॼण हिकिड़ो फ़र्ज़ु थी चुको आहे। जॾहिं त इबादत अलाह ख़ातिर आहे, जे अलाह ख़ातिर आहे त पोइ इन शइ जो कहिड़ी ज़रूरत आहे त हर शइ खे माण्हुनि ते पहुचाइजे। त उन करे हर माण्हू खे खपे त इन मामले में रियाकारी खां बचण जी कोशिशि करे। ऐं ॿी हिकिड़ी शइ जेका रोज़े इफ़्तार जे सिलसिले में असांखे हिकिड़ी माशरे में अणवरद सूरत नज़र अचे थी, अक्सर जगहनि ते ॾिठो वञे थो त जीअं अॻे ॿुधंदा हुआसीं दुनिया जे ॿियनि भर्तनि पोतनि में हिकिड़ा अणवणंदड़ मामला हूंदा, अमीरनि जो हितमाम अलॻि आहे, ग़रीबनि जो हितमाम अलॻि आहे। पर हाणे वॾी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त रोज़े जी इफ़्तारी में बि इहे शयूं असांखे ॾिसण लाइ मिलनि पियूं। कई अहिड़ियूं जायूं आहिनि मसाजिद जे अंदरि त हीअ ॿ सिफ़ूं जेके आहिनि सो अपर लेवल जे माण्हुनि जूं आहिनि ऐं हीअ पोयां जेके ॿ सिफ़ूं आहिनि से वरी लोअर लेवल जे माण्हुनि जूं। हीअ किथां जो दीन आहे? जॾहिं हिकिड़ी फ़ी सबीलिल्लाह दावत आहे त इन में कंहिं क़िस्म जी तफ़रीक़ न हुअणु घुरिजे। इन खां पोइ टी शइ आहे त इन मामले में गुलूव खां बचिजे। हिन मामले में गुलूव ॾिसे थो त तमामु घणो आहे। बल्कि इन गुलूव जे मामले खे ॾिसी करे हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ ख़ासि तौर ते जेके माण्हू वॾनि शहरनि में रहनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी सम्झो त पुरफ़िक्र दावत आहे। छो त आउं हिकिड़ो बहिराड़ी जो माण्हू आहियां, बहिराड़ी जे मामलात सां वाबिस्ता आहियां। जा मुंहिंजो उन दावत तबलीग जे नाते ॻोठनि में बहिराड़ियुनि में वञणु थिए थो। यकीन ॼाणियो हीअ शयूं ॾिसी करे बाद औक़ात असीं इन शइ जे तर्जुमे में पऊं था। हिकिड़ो अलाह जो डपु बि हूंदो आहे। वॾनि शहरनि में वॾनि आबादियुनि में वॾे एहतमाम सां इफ़्तारी जी सम्झो पार्टी थींदी आहे। दस्तरख़ान ते नज़र पवंदी आहे त माना सम्झो क़िस्म क़िस्म जा ताम हूंदा आहिनि। जॾहिं उन ई इलाइक़े जे अंदरि उन शहर खां निकिरी कंहिं बहिराड़ी जे इलाइक़े में वञूं, यकीन ॼाणियो अॼु उहे सूरत हालूं बि आहिनि जो माण्हू सम्झो इन इफ़्तारी जे लाइ जेकॾहिं इफ़्तारी जे टाइम ते थोरी खंडु विझी करे पाणी मिठो पीअनि न, इन शइ जी बि माण्हुनि वटि सलाहियत कान्हे का। तव्हां ख़ुदि सोचो त हिकिड़े घर में हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे जेको घर खे हलाए पियो। रमज़ान आयो, हुन मज़दूरी छॾी, रोज़ा रखणु शुरू कया। मूंखे तव्हां ॿुधायो त उनजी इफ़्तारी उनजी सेरी कीअं थींदी हूंदी? जंहिं हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जिथे सम्झो त उन्हनि जो अहिड़ो रोज़गार आहे जो रमज़ान जे आय खां बाद में मुतासिर थी चुको आहे। हाणे उहे माण्हू इबादात में लॻी चुका आहिनि। अहिड़नि हक़ीक़तनि ते तव्हां गौर कंदो त अहिड़नि माण्हुनि जो रमज़ान ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। त हीअ जेके माण्हू शहरनि में वॾा शाही एहतमाम कंदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा जेको सो ताम रखी करे रोज़ा इफ़्तार कंदा आहिनि ऐं उन साॻे इलाइक़े में बहिराड़ी जे अंदरि अहिड़ी सूरत हाल हुजे जो माण्हू अटेले परेशान हुजनि, इफ़्तारी जे लाइ हुननि खे मिठो पाणी बि जेको सो वॾी मुश्किलात सां मुयसरु हुजे। त आउं त सम्झां थो त हीअ जेके वॾा वॾा एहतमाम आहिनि, इंसान केॾो वॾो एहतमाम करे खाईंदो उहो ई आहे। कोशिशि इहा कजे त वॾा वॾा एहतमाम करे हिकिड़ी सम्झो सोशल मीडिया ते हिकिड़ो वॾो शोर शराबो क़ाइमु करे, उन खां बहितर आहे त माण्हू इन दावत खे ख़ालिस दीनी दावत सम्झे, इहो गुरबा ऐं मसाकीन जो हक़ सम्झे, उन्हनि खे रोज़ा इफ़्तार करे जेके माण्हू सहरी ऐं इफ़्तारी लाइ जेको सो परेशान आहिनि। अलाह पाक तव्हां सभिनी खे नेकी सां वाबिस्ता रखे।